नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पीपल्स पार्टी जो क़ाइद आज़म जी मज़ार खां इस्लामाबाद लाइ निकितल अवामी मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां। वॾे अंग में कारकुन शरीक विख विख ते आजियां बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में निकितल मार्च सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदो 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आजियाणी जूं कैंप्स क़ाइमु कयूं वयूं, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया। ठटे ऐं सिजावल ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि मां काफ़िला आजियां लाइ क़ौमी शाहराह ते पहुतल वॾे अंग में जियाला मौजूदु। मार्च जी कराची खां रवानो थियण खां अॻु आसिफ़ा भुट्टो ज़रदारी बिलावल खे इमाम ज़ामिन ॿधो। अवामी लॉन्ग मार्च हुकूमत ख़िलाफ़ जंग जो ऐलान कियो आहे। अवाम जे वोट पेट ऐं खीसे ते धाड़ो हणंदड़ हुकूमत खे हाणे वञणो पवंदो। कठपुतली हुकूमत 3 सालनि में अवाम खे एहतिजाज करण ते मजबूर करे छॾियो। इमरान ख़ान जमहूरियत जो जनाज़ो कढी छॾियो आहे ऐं मुल्की मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। नाइल वज़ीर आज़म सिंध बलोचिस्तान ऐं केपी जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। मूंखे अवाम जे साथ जी ज़रूरत आहे। अवामी मार्च जो शानदार इफ़्तिताह थी वियो। हाणे बनी गाला मां रड़ियूं ॿुधण में ईंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ाइद आज़म जी मज़ार ते अवामी मार्च खे ख़िताब। पीपल्स पार्टी हुकूमत आॾो 38 मुतालबा पेश करे छॾिया। बिना देर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो मुतालबो। पीपी मुतालबो कयो आहे त आइन मुताबिक़ सूबनि खे अख़्तियार ॾिना वञनि। समूरा इदारा पंहिंजे आइनी हदुनि में रही कारकर्दगी ॾेखारनि ऐं अख़्तियार इस्तेमालु कनि। पार्लियामेंट ऐं कमेटी सिस्टम जो इस्तेहकाम आंदो वञे। जजनि जी मुक़ररी बाबति पार्लियामानी कमेटी जे आइन में ॾिनल किरदार जो जाइज़ो वठी आज़ादु इलेक्शन कमीशन जोड़ियो वञे। हर शूबे में कमु कंदड़ मज़दूरनि ऐं हारियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। मज़दूरनि तोड़े शागिर्दनि खे यूनियन साज़ी जो हक़ु हासिलु हुअण सां गॾु शागिर्दनि जो फलाह ऐं बहबूद जे मामलनि में फ़ैसिले साज़ी में किरदारु हुजणु घुरिजे। इज़हार जी आज़ादी खे यकीनी बणाए मीडिया में बाज़ाब्ता ऐं ग़ैर एलानियल सेंसरशिप जो ख़ात्मो आंदो वञे। मीडिया कमीशन जी रिपोर्ट जी सिफ़ारिशुनि मुताबिक़ पेमरा जी आज़ादी लाइ नए क़ानून साज़ी जोड़ी वञे। औरतुनि ते तशदुद ऐं हिसाइण वारनि क़ानूननि ते लाज़मी अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI जे सखर वारे जलसे जूं कुर्सियूं ख़ाली नज़र आयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जे मसइलनि ते भरपूर आवाज़ उथारे रहियो आहे। कराची खां निकिरंदड़ अवामी मार्च में हज़ारे गाॾियूं शामिल हूंदियूं। हीउ पाकिस्तान जी तारीख़ जो वॾे में वॾो लॉन्ग मार्च हूंदो। सूबाई वज़ीर शेला रज़ा चवे थी हीउ अवामी मार्च हुकूमत जी जमहूरियत ते हमिलो आहे। PTI हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि हर तबिके जो माण्हू परेशान आहे। मुख़ालिफ़ धुर जे तहरीकुनि सां हुकूमत ते फ़र्क़ु न पवंदो। ऑपोज़िशन जेको तमाशो लॻाइणु चाहे थी उहो तक़रीबन 9 ॾींहंनि जो आहे। हिकु इमरान ख़ान सभु मफ़ाद परस्त गॾु थिया आहिनि। दुनिया में जंग जा ककर छायल आहिनि ऐं हीअ कोॾी कोॾी खिरी रहिया आहिनि। बिलावल साहब अवां जे वस जी ॻाल्हि न आहे। ऑपोज़िशन में बेतमादी रिथ ते डिडलाग पैदा थी वई आहे। असांखे पंहिंजे इतिहादनि ते एतमाद ऐं फ़ख़्रु आहे। लॉन्ग मार्च खे पूरी सिक्योरिटी ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस। तहरीक इंसाफ़ जो कमु शहीद खां निकितल हुकूक सिंध मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां सखर जैकबाबाद ऐं शिकारपुर पहुचण ते काफ़िले जी शानदार आजियां। मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि खे ख़िताब कंदे शाह महमूद कुरैशी चयो त 15 सालनि में जिन सिंध जी हालत न सुधारी उहे हाणे कहिड़े मुंहं सां मार्च कनि पिया। वफ़ाक़ी सरकार सिंध जी ख़िदमत करणु चाहे थी पर सूबाई हुकूमत रंडक बणियल आहे। सिंध जे अवाम खे चवणु चाहियां थो त PP जो मुक़ाबिलो PTI कंदी। अली ज़ैदी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी वारनि अवाम लाइ टके जो कमु नाहे कयो। पैसे जो नाजाइज़ इस्तेमालु कयो वियो आहे। सिंध हुकूमत सूबे खे तबाह करे छॾियो आहे। पाकिस्तान रिटेलिएट करने का सोचेगा नहीं, पाकिस्तान रिटेलिएट करेगा। तू चाहिए बसेरा कर पहाड़ों की चट्टानों पर चाहिए पूरा तेरी
पाकिस्तान ने एलानिया हिंदुस्तान को दिन की रोशनी में जवाब दिया। निकल पड़ा सब छोड़ कर, निकल पड़ा किबला मोड़ कर, नहीं पाकिस्तान जे भारत खिलाफ ऑपरेशन स्विफ्ट रिटायर्ड के 3 साल मुकमिल DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवण है त ऑपरेशन स्विफ्ट रिटायर्ड में पाकिस्तान भारत जी नाकाम अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। पाकिस्तान एयरफोर्स तरफ़ां भारत जा 2 जंगी जहाज़ किराइण वॾी कामयाबी हुई। पाक नेवी समुंड में भारतीय आबदोज़ जो पतो लगायो। पाक फ़ौज भारतीय अगराई जे पेशवराणे अंदाज़ में असराइतो जवाब ॾिनो। हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। क़ौम जो अज़म ऐं हथियारबंद फ़ौज जो ऑपरेशनल तयारियूं कामयाब रहंदियूं आहिनि। पाकिस्तान ज़िंदाबाद। यूक्रेन ते रूस जे हमलनि में मारिजी वियलनि जंग 200 खां वधी वियो। 1000 खां वधीक ज़ख़्मी। यूक्रेन जे गादी वारे शहर कीफ मां लॾपलाण जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी। वेड़ सबबि पुलियुनि स्कूल्स ऐं अपार्टमेंट्स खे नुक़सान। रूस तरफ़ां यूक्रेन ते हमले सबबि फाथल केतिरा ई पाकिस्तानी शागिर्द ऐं शहरी ॾुखियाईनि जो शिकार। हैदराबाद वासुण शागिर्दियाणी मासूमा मेमन खे पोलैंड में दाख़िल थियण खां रोकियो वियो। शागिर्दियाणी रोंदे वीडियो बयान में जारी कयो आहे त खेसि पोलैंड खां 30 किलोमीटरनि जे फ़ासिले ते छॾियो वियो। मुश्किल सां पहुती त पोलैंड वञण खां रोकियो वियो। मथनि तशदुद कयो वियो आहे। छा हूअ पाकिस्तानी नाहे जो मदद न पई कई वञे? दरिया सिटी भरिसां गुज़िरियल ॾींहुं ज़मीन जे तकरार तां ख़ासकेली ऐं मरी बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। वहीद ख़ासकेली ज़ख़्म जा सुर नसंदे अस्पताल में दम ॾिनो। मारिजी वियलनि जंग बथी वियो। 7 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। ॿिन्ही धुरियुनि में खूनी तकरार त हिन महिल ताईं 10 ॼणा क़तल थी चुका। टंडो मीर अली भरिसां पीर बुढड़ो वटि मेराण हाईवे ते दौड़ खां पंजाब जे शहर हाफ़िज़ाबाद ॼञ खणी वेंदड़ कोच खाईअ में किरी पई। 20 खां वधीक ज़ख़्मी सनलग इंडस हाईवे ते अणॼातल गाॾी जे टकर में पीटसन फोती वियो। फोती जो लाश मांझंद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सुञाणप न थी सघी। खानपुर भरिसां इंडस हाईवे ते लंजो लाड़े वटां हथियारबंद ट्रक ड्राइवर खे अगवा करे विया। हथियारबंद कश्मीर वासी सादिक लाशारी खे अगवा करे कचे ॾांहुं खणी विया। दरिया ख़ान मरी वेझो वणनि जी वाढी तां लाशारी बिरादरी जे बिंदड़नि में झेड़ो। 1 औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ऐं ख़ैरपुर जे लुकमान फाटक वारे इलाइक़े में कोर्ट मुलाज़िम जे घर ते हमले ऐं फायरिंग जो केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। मुतासिर अली हैदर फुल पोटरो इल्ज़ाम हणियो आहे त गंद उछलाइण खां मना करण ते सुहाग बिरादरी जे ओबाश अज़हर घर ते फायरिंग कई, पर मौजूदाणे तौरु को बि नुक़सानु न थियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।